ॾिठो आहे ऐं कननि सां ॿुधो आहे त मंसूर खान वटि रज़न ऐं मुराद जो फ़ैसिलो आहे। ॿियो त ख़ैरु आहे न। अली मंसूर खान केतिरो बि ज़ोर लॻाए ॾिसे, पर इहे अहिड़ा छुड़वाक जानवर आहिनि जेकी कंद किले सां बदिजण जा आहिनि ई कोन। हज़ कयो बाबा साईं, जेकॾहिं मंसूर खान रज़न ऐं मुराद खे फ़ैसिले में ॿिन्ही खे हिकु करे छॾे त पोइ छा कंदो? ऐं पोइ इहे ॿई धुरियो मंसूर खान जे अॻियां कुते वांगुरु पुछ लटकाई वियो। त इहो मंसूर खान वरी कुझु अरसे लाइ असां खां ताक़त में ज़ोर थी वेंदो। बाबा साईं, रज़न जी किची में हथ विझो, हू तव्हांखे छॾे चतो वठे मंसूर खान जे पोयां कुते वांगुरु पुछलो ॾींदो। मोलू मोलू तूं छा थो सम्झी? मां छा घटि कोशिशि कई हूंदी? मां त पंहिंजो ज़ोर लॻाए बीठो आहियां मोलू, पर इन रज़न जे दिमाग़ में अलाए छा आहे जो मुराद जे तरफ़ ख़ैर जो हथ थो वधाए। पर उते ख़ैर आहे ई कोन बाबा साईं। भली केतिरी बि कोशिशि करनि, पर इहे ॿई धुरियूं पाण में गॾु कोन थींदियूं। मां बि हुई थो चाहियां इहे हमरा तो थकर खाई अची मुंहिंजे पेरनि में किरनि, पोइ मां रज़न खे ॿुधाईंदुसि त तव्हांजो सजन मीर शाह नवाज़ खां वधीक ॿियो को बि कोन्हे। भाॼाई, मूंखे इहा पूरी पक आहे त मूंखे वापसि मोकिलियो वेंदो। जेकॾहिं तोखे मुराद मोकिलियो न त कंहिंजे न कंहिंजे भरोसे दुश्मन जे दर ते मोकिलींदो। भाॼाई, जेके दुश्मन आहिनि उन्हनि जे मथां कीअं भरोसो कजे? जेकॾहिं तोखे मोकिलियो वियो न त तुंहिंजे मथां काई सख़्ती कोन कई वेंदी। ककर जानवर खां घटि नाहे। खणी जो मूं ते उते का ज़्यादती न कई वई, पर पोइ बि मां उते सुकून सां ज़िंदगी कान गुज़ारे सघंदसि। तूं परेशान न थी सघे फ़ैसिलो तुंहिंजे मुखालिफ़ थिए। भाॼाई, हाणे हिन दिलि खे दिलासा ॾियणु अजायो आहे, छो जो मूंखे हाणे वापसि कयो वेंदो। इन ॻाल्हि जी ख़बर त मूंखे कल्ह ई पइजी वई। छो त मुराद पंहिंजी ख़ुशी खां वधीक तुंहिंजी ख़ुशी लाइ सोचींदो आहे। पोइ ॿुधाए तुंहिंजे लाइ फ़ैसिलो ग़लति कीअं कंदो? उहो ख़बर आहे तव्हां ॿिन्ही जे दिलनि में एतिरी त नफ़रत फैलियल आहे जो कॾहिं कॾहिं मूंखे बि लॻंदो आहे त तव्हां कॾहिं बि हिकु थी कोन सघंदा, ऐं तव्हांजो ठहणु मूंखे बि कॾहिं कॾहिं नामुमकिन लॻंदो आहे। पर पोइ बि मां इहा कोशिशि कंदो रहंदुसि त तव्हां ॿई धुरियूं हिकु थी वियो। हाणे कढे छॾियो इन नफ़रतुनि साड़ हसद ऐं कीने खे पंहिंजे दिलि मां, जेकी सालनि खां वठी पंहिंजे सीने में संडे रखी था। हाणे ही धरती असांजी नफ़रतूं सहण जे क़ाबिल न आहे रखी। जॾहिं खां वठी हिन क़ौम जा ॾुख सूर ऐं पीड़ाऊं मां ॾिठियूं आहिनि त यकीन कयो त मूंखे पंहिंजी हर तकलीफ़ मामूली लॻंदी आहे। हिकु चकर रुॻो तव्हां पंहिंजी ज़ात मां निकिरी करे हिन ॾुखनि वारी क़ौम तरफ़ ॾिसंदो आहे त तव्हांजे दिलनि मां इहे नफ़रतूं हमेशह हमेशह लाइ निकिरी पई थी, जेकी सालनि खां वठी तव्हां हिक ॿिए जे लाइ पंहिंजी दिलनि में सांडे रखियो आहे। तव्हां सही था चओ, असां रुॻो पंहिंजनि दुश्मन में गर्क थी चुका। ओड़े पारे उसे पासे में कॾहिं असां पंहिंजो लोणो बि न आया आहियूं। मंसूर खान, पहिरियां ई तव्हां हिन तरह जे मसइलनि खे हल करण जी ताक़त पैदा कयो। ॿियो भॼे वरी खेड़ी में न न ईअं चवां थो, हिकु अंधो ॿियो खेॾे अखि ॿूट। हा मलूका, सही थो चए। तव्हांजी इन ॻाल्हि जो मूंखे बुरो कोन लॻो, छो जो सॼी क़ौम असांजी मंडी थी चुकी आहे ऐं जेके रिवाग धणी आहिनि उहे अंधा थी चुका आहिनि, जिन खे हिन क़ौम जूं पीड़ाऊं नज़र कोन थियूं अचनि। हिन करे हाणे असांखे पंहिंजी दिलनि मां नफ़रतूं ख़तमु करे हिकु थियणो आहे ऐं पंहिंजा हक़ पाण वठणा आहे। ख़ुदा करे त फ़ैसिलो निबिरी वञे, जेकर न निबिरियो न त इहा दुश्मनी जी बाहि अञा वधीक ॿरी वेंदी। अदायो ठाह मुश्किल आहे, टकर आहे रज़न खां, हिते वधीक ज़िद्दी ॿियो केरु आहे? अदा आलम सही थो चए, असांजा माण्हू दरगुज़र करण वारा आहिनि, पर हुननि जो वेर वासी नांग वांगुरु आहे। हू कॾहिं बि पंहिंजो वेर न छॾींदा। भले हू नांग पंहिंजो वेर कॾहिं बि कोन छॾींदा, पर उन्हनि जूं मुंडियूं असांखे चिथणी पवंदी। जॾहिं वक़्तु आयो न त सोढल ऐं मुराद उन्हनि जूं मुंडियूं चिथण में देरि कोन कंदा। अञा ताईं त दरगुज़र कयूं था। अरे हमेशह लाइ हुनखे विसायो वञे। हुन लाइ त असां राति ॾींहुं दुआऊं घुरूं पिया,
पर दुश्मन त पंहिंजो ज़िद छॾी न। अदा जेके इंसान हूंदा आहिनि न, रहम बि उन्हनि जे ई दिलनि में हूंदो आहे। अदा कॾहिं जानवर रहम कंदो आहे? मालिक जे अॻियां देरि आहे या देरि न आहे। जेतिरा हुननि असांखे रत जा ॻोड़ा रोआरा आहिनि न, त अलाह कंदो पाण बि लोड़ींदा। इहो हिसाब मालिक साईं उन्हनि ज़ालिमनि खां ज़रूरु वठंदो। मंसूर खान सोट मुराद तव्हांजी ॾाढी इज़त ऐं एतिराम कंदो आहे। अॼु ख़बर पई त छो। सच पुछो त तव्हांजो ॻाल्हियूं ॿुधी मूंखे बि तव्हां सां इश्क थी वियो ऐं तव्हांजो एतिराम मुंहिंजी नज़र में वधी। पर जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हियुनि में सचाई, ईमानदारी, मुख़लिसी आहे त, पर जेकॾहिं इहे सिर्फ़ु सखणा दिला सां ई आसरा आहिनि त पोइ सच पुछो तव्हां खां वधीक ॿियो को मुनाफ़िक़ न हूंदो। सोट कुझु जदब ऐं पोइ छो न भले वॾियूं वॾियूं ख़ैरातूं कयूं वञनि, पर जेकॾहिं इंसानियत जो दर्द दिलि में न आहे न, त कोई इहे ख़ैरातूं बि ॾेखाव बणिजी वेंदियूं आहिनि। मूंखे त लॻे थो त असां फ़ैसिले ते न आहियूं आया के तबलीगी जमायत में अची पहुता आहियां। हिते बाबा फ़ैसिले जे लाइ आया आहियूं त उन ॻाल्हियुनि खे निबेरियो न। एतिरो केर बि वांदो न आहे जो हिते वेही अजायो वक़्तु विञायो। ऐं असांजी फज़ूल बकवास खे ॿुधंदो। तोराना सही आहे। ॻाल्हियूं करण खां पहिरियां मां ॿिन्ही धुरनि खे इहो ई चवंदुसि त केर बि कंहिंजे ख़िलाफ़ बि इख़्लाक़ खां किरियल गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाए ऐं हिते गंद करण जी का बि ज़रूरत न आहे। बाबा साईं, बड़ी त बड़ी, न त दाल मानी खणी सलाम कई हलिया वेंदासूं, घणो गंद कोन कंदासूं। राज़न, ॻाल्हियूं शुरू खां ॿुधियूं ऐं कयूं वञनि या? मंसूर खान, शुरू वारो फ़ैसिलो शानवार खान वटि थियल आहे। हुन जा पा पलान थियल आहिनि। हुन खां पोइ असांखे संग चपी में मिलियो। फ़िलहालु तव्हांखे तकड़ न आहे खणी। थी सघे थो हिन दफ़े तव्हांजो शिकार को ॿियो हुजे। जेको बि शिकार चवंदो उहो कंदासीं, पर पहिरियां राज़न जो विरोध कयूं। हाशिम, थी सघे थो त हिन वक़्तु राज़न जे मथां हमिलो करणु असांजे लाइ नुक़सानकार बणिजी वञे। इन करे हिन वक़्तु तव्हांजो टारगेट को ॿियो हूंदो। जेको बि टारगेट आहे बाबा साईं ॿुधाए छॾियो, असां हुन लाइ तयारी करे छॾूं। तव्हां हर वक़्त लाइ तयारु रहो। बाबा साईं, असां त हर वक़्तु तयारु आहियूं, पर घणो वक़्तु असांखे वांदो न ॾियार, छो त वरी आरसी बणिजी वेंदासीं। अॼोकी राति तव्हां इंतज़ारु कयो, भई फ़ैसिले अचण जो इंतज़ारु कयो, त पोइ असां सोचींदासीं त असांखे कहिड़ो फ़ैसिलो करिणो आहे। उन्हनि ॻाल्हियुनि में घणी नाइंसाफ़ी थियल आहे। ईअं सम्झ त उहो फ़ैसिलो ई ग़लति थियल आहे। इहा ग़लति बयानी न कर। शाहनवाज़ खान जहिड़े शातिर माण्हूअ जे अॻियां तव्हां पाण बि जेकॾहिं ककर भले साईं ते हथु रखी इहो एतबार ॾिए थो त मुंहिंजे सोट जो कातिल ही न आहे, त पोइ ठीकु आहे, मां गुलपरीन जे हवाले करे छॾींदुसि। बदल तूं असांखे छोकिरी बि नहीं हाणे बि परिंदा खे ही मुराद तस्लीम कंदो। हा रज़न, सोट जी ज़ुबान खे मां पाणी ॾींदुसि। जेकॾहिं ही ककर एतबार ॾिए थो त तुंहिंजा खे ख़बर आहे त जुम्मो कूड़े कूड़े जो पुट आहे, उनखे साख ॼणी ॾो हुयो। इन ॻाल्हि जी गवाही मां बि ॾींदुसि त कूड़े माण्हू जी गवाही कोर्ट बि न आहे खणंदी। ऐं हिकु माण्हूअ खे सचे साबित करण लाइ ॿ शाहिदनि जी ज़रूरत हूंदी आहे। रज़न, छा तव्हां वटि ॿ अहिड़ा शाहिद मौजूदु आहिनि जेके जुमे जी सचाई जी साबिती ॾियनि? इन करे हाणे ई फ़ैसिलो ककर जी सचाई ते ई निबरंदो। छा तूं एतबार ॾियणु चाहीं थो? अदा अदा मिठल सेकल काए कोर थी वियो आहे ऐं तूं हिमल उथियो आहे। सम्झा थी त अदा तोखे शादी नाहे करणी। अदी, मां बि शादी करणु चाहियां थो ऐं कम जी ॻोल्हा में हा निकिरंदुसि। जेकॾहिं न तव्हां ॿई दिलि सां कमु कंदा न त थी सघे बाबा तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराए छॾे। कोशिशि त मां बि कयां थो, पर कमु मिले ई नथो। एतिरी त बेरोज़गारी वधी आहे जो ॻाल्हि ई न कर। अदा, असां ग़रीबनि खे कॾहिं बि सरकारी नौकरी न मिलंदी, हिन करे अदा तोखे मज़ूरी ई करणी पवंदी। अदी, तूं चईं थी त कमु जाम आहे, पर अॼुकल्ह शहर में मज़ूरनि जे पे पीड़ी लॻंदी आहे। अलाए केतिरा मज़ूर अधी गॾु थींदा आहिनि। उन्हनि मां कुझु वीचारनि खे कमु मिलंदो आहे
ऐं कुझु वीचारा वेही वेही शाम जो वापसि हलिया वेंदा आहिनि। चवंदा आहिनि न, हिम्मत ते मर्दा मदद ते ख़ुदा। कोशिश कंदे दादा मिली वेंदई। इंशाल्लाह आदि, इंशाल्लाह। अम्मा मां भाॼी वठी अचां थी। न मां न, तूं घर खां ॿाहिरि न वञ, मां पाण ई भाॼी वठी अचां थी। अम्मा सभु मर्द फैसले ते वियल आहिनि, मां भाॼी वठी मोटी थी अचां, कहिड़ो मां घर छॾियो हली थी वञा। अल्लाह साईं हिन छोकिरी खे तूं ई सम्झ ॾे। ककर जेकॾहिं तूं बेकसूर आहीं ऐं ज़ुल्म तो नाहे कयो त पोइ एतबार ॾियण में कहिड़ो हर्ज आहे। जेकॾहिं तुंहिंजी सचाई जी गवाही ॾियण सां ही सालनि खां हलंदड़ नफ़रतूं ऐं दुश्मनी ख़तमु थिए थी त पोइ इहो कमु बुराई जो त नाहे, सवाब जो आहे। कुझु बि हुजे मां एतबार न कंदुसि। तुंहिंजो इनकार ज़ाहिर करे थो त तूं ॾोही आहे। बग़ैर सबूतनि जे तव्हां मुंहिंजे सौट खे ॾोही नथा चई सघो मंसूर खान। राज़न जज़्बात में चढ़ण सां कॾहिं बि मसइलो हल न आहे थींदो। जेकॾहिं सच में तुआरो सौट बेॾोही आहे त पोइ त एतबार उनखे ॾियणो पवंदो, न त पोइ ॿियो क़बूल करणो पवंदसि। ठीकु आहे मंसूर खान, मां एतबार ॾियां थो, पर उन खां पोइ मुंहिंजी निकाह बदी ज़ाल खे मुंहिंजे हवाले कंदो। इहो मां वाइदो थो कयां त जेकॾहिं तूं सच में बेॾोही साबित थिए त पोइ मुराद खे हर हाल में पंहिंजी भेण तुंहिंजे हवाले करणी पवंदी। पर जेकॾहिं मां ॾोह जो इक़रार कयां त पोइ छा थींदो? पोइ जूं ॻाल्हियूं बाद में थींदियूं। पहिरियां हिन खून जो मसइलो हिकिड़े पासे थिए। जेसि ताईं असां हर मसइले खे हल करे अॻिते न वधंदासीं त हिन उलझल सुट खे कॾहिं बि असां सुलझाए न सघंदासीं। ककर जेकॾहिं तूं एतबार ॾियण लाइ राज़ी आहीं त को चवां हैदर खे खणी अचे भलो साईं। ठीकु आहे, तव्हां चओ हैदर खे त खणी अचे भलो साईं, मां एतबार ॾियण लाइ तयारु आहियां। हैदर जी बाबा, वञ बाबा, भलो साईं खणी आ। हाज़ुर बाबा। अदा अदा जी तबियत जी तोखे ख़बर आहे, कॾहिं घोड़े ते कॾहिं गॾाए ते, इन जे करे तोखे को न को कमु करणो पवंदो। हाँ दी, मूं बि इहो सोचियो आहे, पर छा कयां, को कमु मिले ई नथो। बेरोज़गारी वधी वई आहे, हाणे तूं ई ॿुधाए कहिड़ो कमु रहणी हराम करे छॾींदो। अदा कमु ॻोल्हे अचिजांइ, जे न ॻोल्हे आयो आहे न त अदा तोखे मानी खाइण बि कोन ॾींदो। हैदर, हा हा, इहो खून मां कयो आहे, मां। पंहिंजी परेशानी खे काबू में रख। जेकॾहिं इहो राज़ न लिकाई आहे न, अॼु इहे ॾींहं ॾिसण न पवंदा। हाणे जेको थियो सो थियो, सॼी ॻाल्हि खे मां संभाले वठंदुसि। हाणे तूं माठ करे वेही। मां पंहिंजी भेण खे दुश्मन जे दर ते न पियो परणाइणु चाहियां, तॾहिं मूं ही सख़्तु क़दम खयो। इन क़दम ते मुंहिंजी भेण जे सुरकनि मूंखे मजबूर कयो। जंहिं भेण जे सुरकनि जे करे तूं खून कयो, छा अॼु तोखे हुनजी भेण था सुरकण नज़र नथा अचनि? अॼु तूं हुनजे मारण जे पोयां न भुॻियो आहीं। बीह त साईं, ॾे आवाज़ माजिद, काॾे मुंहुं लटकाए हली पियो आहीं? मुंहुं त तुंहिंजो बि लथल आहे, मूंखे तो छो थो चईं ईअं? बाबा घर में वेहण ई कोन थो ॾे, चए थो त वञी कमु कयो, कमु मिले ई कोन थो। हाणे तूं ॿुधाए त छा कयूं? इहो सिर्फ़ु तोसां न आहे, इहो आज़ार मूंसां बि आहे। मोर भाउ आहे न मोलू, उहो छितो लॻो वेंदो आहे। मां त हिकु ॾींहुं हिकु राति घर खां गुम हुयुसि कम जी तलाश में, पर कमु ॻोल्हे ॻोल्हे छितो थी पियो आहियां, किथे कमु मिले ई कोन थो। माजिद हाणे छा सोचियो अथई? अॼु वरी कम जे तलाश में शहर वञा थो, अलाह करे किथे कंहिं दुकान ते अंधी काणी नौकरी मिली पवे। पोइ हली ॿई कमु था ॻोल्हूं, किथे न किथे कमु ॻोल्हे पोइ मोटंदासीं। ॿई गॾु हूंदासीं त हिक ॿिए खे दिलासो ॾींदासीं। अच त हलूं। काॾे तकिड़ो तकिड़ो वञी? रेस खां कुझु चांहि पाणी जे लाइ पैसा थो वठण वञा। हिकु त तो सही तरीक़े सां जासूसी कई कोन्हे, राज़न ऐं मुराद वारनि जो फ़ैसिलो पियो थिए। इहा त सुठी ॻाल्हि आहे न, त फ़ैसिलो थिए पियो। इहा उन्हनि जे लाइ सुठी ॻाल्हि आहे, असांजे लाइ न आहे। मां रेस जी उता करे वियुसि, छा थो ॾिसां, रेस जे हथ में बंदूक हुई। जुमा मूं वटि पहुती, रेस होश में न थी, किथे मुंहिंजी जाइ ते तोखे न ख़तमु करे छॾे। चई पोइ त रेस 10 लॻो बीठो आहे। जेकॾहिं पंहिंजो ख़ैरु घुरींदो न जुमा, त सुठी जासूसी करे मूंखे ॿुधाए तो मां इनाम वठी विया, न तुंहिंजो ख़ैरु न अथई। बोलू मां का बि जासूसी करे पोइ ईंदुसि त जुमा हाणे भॼ, रेस अची तो गिदड़नि जे शिकार ते, किथे करे नथो कए बि शिकार। भॼ।
आज हिन में वॾो दाबो आया। साईं असांखे हिते कमु मिली सघे थो? कमु न आहे बाबू। साईं को बि कमु हुजे ज़रूरु कंदासीं। मिसाल कहिड़ो कमु कंदा हुआ? साईं कहिड़ो बि कमु हुजे, साईं को पंटा धोईंदासीं, ॿुहारियूं बि ॾींदासीं, देगड़ा बि ॾींदासीं, टेबल वारी बि कंदासीं। असां ग़रीब माण्हू आहियूं। हा साईं हा, टेबल वारी बि कंदासीं। महिरबानी करे असांखे कम ते बीहारियो। को बि हिते कमु न आहे, वञी ॿियो को दर ॾिसो। मंसूर खान, कूड़े फ़ैसिले जी कूड़ी हक़ीक़त तव्हांजे साम्हूं अची वई आहे। पोइ बि मां फ़ैसिलो कराइण लाइ राज़ी आहियां। न असां हिननि ते हथियार खणंदासीं, न ई वरी ही असां ते हथियार खणंदा। असां ॿिन्ही धुरियुनि खां भले साईं ते हथ रखाए तव्हां एतबार वठी सघो था। ॿिन्ही धुरियुनि मां का बि धुर कंहिं बि धुर जे ख़िलाफ़ साज़िश न कंदी, उनखे इन रिश्ते खां आज़ादु कंदो। पोइ असां पाण में खंड खीर थींदासीं। तलाक ॾियण जो त सवाल ई पैदा नथो थिए। तव्हां सां ठाह इन शर्त ते कबो त मौजी ज़ाल मौजे हवाले कयो। हाणे ॿुधायो मंसूर खान, हिननि जे ऐं असांजे विच में तव्हां हाणे ठाह कराए सघंदो? ऐं न ककर ज़िद त लांदो, ऐं न वरी मुराद पंहिंजी भेण असांजे हवाले कंदो। पोइ तव्हां ॿुधायो मंसूर खान, असांजे हथियारनि जे बारूद खे तव्हां कीअं साफ़ करे सघो था? तॾहिं चवां थो मंसूर खान त तव्हां हिते जो हिते असां मां हथु कढो त असांजे वज़न जी ख़बर पइजी वञे। राज़ाना, मां तव्हां मां हथु करण लाइ तयारु आहियां, पर हिन ॻाल्हि जी तारीख़ गवाह आहे त हज़ारे खून थियण खां पोइ बि उनजो हल ॻाल्हियूं ई आहे। त पोइ वधीक रतवाइण खां बहितर आहे त हिन मसइले खे हिते ई ख़तमु कयूं। उनजो तव्हां वटि को हल आहे? हा राज़ान, हिन ॻाल्हि जो टियों तरीक़ो बि मूं वटि आहे, पर हिकु शर्त ते। उन तरीक़े ते तव्हां सभिनी खे बीहणो पवंदो। इन फ़ैसिले जो टियों हल मूं वटि मौजूदु आहे, पर उनखां पहिरियों तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे पंहिंजी दिलि मां नफ़रतुनि खे कढी इन हल लाइ साफ़ ऐं सची नीयत सां सोचणो पवंदो। पोइ तव्हां पाण में निबड़ंदा। असांखे तव्हांजे टे हल ते को बि एतिराज़ न हूंदो मंसूर खान। उनखां पहिरियां ई तव्हां मुराद खां पुछी वठो। पहिरियां ई तव्हां हल ॿुधाए छॾियो ऐं मुराद इनकारी थी बीहे त इहो बि मसइले जो हल न आहे। रज़न, जेकॾहिं बाबल साईं चवंदो न मुराद पंहिंजी ॻिचीअ में ॻारो विझी वञी रज़न वारनि खां माफ़ी वठी अच, तॾहिं बि मां इनकार कोन कंदुसि। बाबल साईं, तव्हां हाणे हल ॿुधायो। मुराद पंहिंजी भेण तव्हांजे हवाले ज़रूरु कंदुसि, पर उनजे बदिले में तव्हांखे संग बदे में ॾियणो पवंदो। ठीकु आहे बाबा साईं, असां तव्हां सां वाइदो था कयूं त बदे में असां मुराद वारनि खे संग ॾींदासीं। जेकॾहिं उहो संग ख़रीद करण लाइ असांखे जेकॾहिं 50 लख रुपया बि ॾियणा पिया न त असां उहे बि भरींदासीं। राज़ाना, सभ खां पहिरियां तव्हांखे मुराद वारनि खे संग ॾियणो पवंदो। उनखां पोइ मुराद ककरी ज़ाल खे तव्हांजे हवाले कर। फ़ैसिलो मुकमल थियो? न मंसूर खान, न, फ़ैसिलो अञा अधूरो आहे। असां जेकॾहिं पंहिंजे जिगर जो टुकड़ो हिन जे हवाले कयूं था त बदिले में असांखे ख़रीद थियल संग न घुरिजे, बल्कि संग जे बदिले ककर जी भेण